वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफां तहरीक इंसाफ सां ॻाल्हियुनि लाइ हुकूमती इत्तेहाद जे मेंबरनि ते ॿधल कमेटी क़ाइम। कमेटी में नायब वज़ीर आज़म इसहाक डार, राणा सनाउल्लाह, सेनेटर इरफानुल्लाह सिद्दीकी शामिल। राजा परवेज़ अशरफ, नवीद कमर, खालिद मकबूल सिद्दीकी, अलीम खान ऐं चौधरी सालिक कमेटी जो हिस्सो। स्पीकर अयाज सादिक तरफां ॿिन्ही धुरनि जी कमेटियुनि खे सुभाणे ॻाल्हियुनि जी दावत। संदसि चवणु आहे त मसइलनि खे ॻाल्हियुनि ज़रिए हल करण बाबति वज़ीर आज़म जो कदम साराह जोॻो आहे। नेक नियती सां हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर खे ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी आहे। ॻाल्हियुनि ज़रिए ई मामलनि खे अॻिते वधाए सघिजे थो। तहरीक इंसाफ तरफां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी ॻाल्हियुनि जी कमेटीअ जी आजा बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त सुठी सोच सां हाकारी ॻाल्हियूं थियणु घुरिजनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी कमेटी में सभु साख वारा माण्हू शामिल आहिनि। वक़्त ऐं हालतुनि खे ॾिसंदे संजीदा ॻाल्हियुनि तरफ़ वधण जी ज़रूरत आहे। सुड समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त 9 मई साने जे मास्टर माइंड खे बि सज़ा मिलंदी। सियासी दहशतगर्दी कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। पाकिस्तान जी सलामती खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई वई आहे। इख़्तिलाफ़ सियासतदाननि सां कया वञनि, शहीदनि सां कहिड़ी दुश्मनी आहे। महांगाई में ऐं वधीक घटिताई थींदी, अवाम खे बि फ़ाइदो मिलंदो। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त पीर पागारे जो केनालनि बाबति बयान अजीब आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो केनालनि में को बि किरदार नाहे। सिंधु दरिया मां को बि केनाल कढण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ॾखण पंजाब जे गैर आबाद ज़मीन खे आबाद करण लाइ सिंध खे बंजर बणाइण जे हर फोरम ते मुखालफ़त कई वेंदी। पीटीआई 9 मई सान्हे दौरान सरकारी इदारनि खे नुक़सान पहुचायो, मुलविस माण्हुनि खे सज़ा ज़रूर मिलणु घुरिजे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां मलीर एक्सप्रेस वे जो दौरो याम सादिक पुल खां शाह फैसल ताईं हलंदड़ महीने जे आख़िर ताईं मुकमल करण जी हिदायत। शाह फैसल इंटरसेक्शन तां हद दख़लियूं ख़त्म करण जो हुकुम। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त मलीर एक्सप्रेस वे ते मोटरसाइकिल ऐं चिंची हलाइण जी इजाज़त न हूंदी। समूरी हेवी ट्रैफिक लाइ सिक्योरिटी चेक पोस्ट क़ाइम कई वेंदी। मीरपुर माथेलो में हथियारबंदनि हिक ॼणे खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में ईसा बुग़ैरी गोलियुनि जो घाट। ऐं पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में टीं ऐं आख़िरी वनडे मैच थी रही आहे। क़ौमी टीम में 3 तब्दीलियूं। हारिस रऊफ़, इरफान न्याज़ी ऐं अबरार अहमद खे आराम कराइण जो फ़ैसिलो। तैब ताहिर, मोहम्मद हसनैन ऐं सुफ़ियान मुक़ीम जी स्क्वाड में वापसी।